कोटड़ी 4 साला निंगरी गटर में किरण सबबि फौत। गर्भातियुनि ऐं सियासी समाजी धुरियुनि म्यूनिसिपल कमेटी जे सीएमओ ऐं वास्तेदार इंतिज़ामिया मथां केस दाख़िल करण जो मुतालबो करे छॾियो आहे। म्यूनिसिपल कमेटी बोलाड़ी इंतिज़ामिया जी लापरवाही सबबि बबर स्टॉप जी रहिवासियुनि 3 वरहनि जी मासूम निंगरी दुआ खोखर 2 ॾींहं अॻु घरां ॿाहिरि गटर ते ढक न हुअण सबबि किरी पई हुई, जंहिंखे ज़ख़्मी हालत में बिलावल मेडिकल कॉलेज अस्पताल आंदो वियो। हू जेका 2 ॾींहं बाद ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वई। जॾहिं हुनजो लाश घर पहुतो त घर में कोराम मची वियो। समूरो इलाइक़ो सोग में वरतल। फ़ौती निंगरी जे वालिद सजाद खोखर जो चवणु आहे त म्यूनिसिपल कमेटी सीएमओ इम्तियाज़ राफोटे खे बार बार निशानदेही कराईंदा रहियासीं, पर हुन का बि मोट न ॾिनी। खेनि लिखत में पिणु शिकायतूं कयूंसीं। हिन चयो त समूरे इलाइक़े जा गटर खुलियल आहिनि। मासूम न्याणी जे फ़ौत जो ज़िम्मेवार सीएमओ ऐं संदसि इंतिज़ामिया आहे, जंहिंजी गफ़लत सबबि मासूम न्याणी पंहिंजी हयाती विञाए वेठी। हिन चयो त 2 ॾींहं अॻु जॾहिं न्याणी गटर में किरी हुई त असां इंतिज़ामिया ऐं सीएमओ खे इतलाह कयोसीं, पर केर बि लड़ी न आयो। असां आला इख़्तियारनि सां मुतालबो कयूं था त मामले जो नोटिस वठी म्यूनिसिपल कमेटी इंतिज़ामिया मथां केस दाख़िल कयो वञे। ॿिए पासे इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त म्यूनिसिपल कमेटी बोलाड़ी जे अक्सर इलाइक़नि में नालनि जा ढक न हुजण करे अहिड़ा वाक़िया रोज़ जो मामूल बणियल आहिनि। काफ़ी भेरा इंतिज़ामिया खे लिखत में बि शिकायतूं कयूं आहिनि, पर इंतिज़ामिया ॿुधण लाइ तयारु न आहे। हिननि मुतालबो कयो आहे त मासूम निंगरी जो केस म्यूनिसिपल कमेटी बोलाड़ी जे चेयरमैन, वाइस चेयरमैन ऐं सीएमओ ते दाख़िल कराए वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। रिपोर्टर नजफ़ अली जावरी, इबरत न्यूज़, ॼाम शोरो।